ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद में समाजी तंज़ीम अंजुमन रियान पाकिस्तान ऐं ख़ादिम इंसानियत हैदराबाद तरफ़ां तहलको हैदराबाद ॿाराड़ी शफ़क़त सोलंकी जे सहकार सां तहलको हैदराबाद जे ॿाराड़ी जे 300 खां मथे माण्हुनि में खाधे पीते जूं शयूं जंहिंमें खीर, मिनरल वाटर, जूस, बिस्कुट, ख़ुश्क मेवा ऐं औरतुनि ऐं ॿारनि में कपिड़ा ऐं ॿियो सामान तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते DDO शफ़क़त सोलंकी मीडिया खे ॿुधायो त मौजूदा बरसातुनि जी तबाहकारियुनि सबबि जिते मुल्क जा ॿिया इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि उते हैदराबाद जे ॿाराड़ी बि सख़्तु मुतासिर थी, जंहिंमें असांजो कमु उन्हनि जी मदद पहिरीं तरजीह आहे। हिननि ॿुधायो त ईंदड़ वक़्त में असां खाधे पीते जा दस्तरख़्वाननि सां गॾु राशन ऐं कपिड़ा ऐं ॿियो सामान तक़सीम कंदासीं।